नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सरवरी तंज़ीम खिपरो जे अॻुवाणनि हाजी यूसुफ हिंगोरजो, सईद सिद्दीक़ शाह, मोहम्मद अज़ीम जुणेजो, अमर अब्बास भंबरो, काज़ी हिंगोरजो, अब्दुल रज़ाक राजड़, वफ़ा साबिर भंबरो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बचल मुग़ल सरवरी तंज़ीम जे मरकज़ी चेयरमैन मखदूम सईद ज़मा आतिफ़ जे ख़िलाफ़ ग़लत ॿोली इस्तेमाल करे साईं ते कूड़ा इल्ज़ाम हणे उन जी साख खे नुक़सान पहुचाइण जी नाकाम कोशिश पियो करे। बचल मुग़ल सदाईं मखदूम सईद ज़मा आतिफ़ जो मैनेजर रहण दौरान करप्शन कई, इन करे इन खे हटायो वियो। इन करे हाणे बचल मुग़ल कूड़ा इल्ज़ाम हणी सरवरी तंज़ीम जे करोड़े माण्हुनि जी दिल आज़ारी कई है। इन करे बचल मुग़ल खे गिरफ़्तार करे इन जो गुदू मां इलाज करायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। जो कि असांजी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस है सरवरी तंज़ीम जेको तालका खिपरो जा उहिदेदार सभु असीं गॾु थिया आहियूं ऐं असां जेको कुझु ॾींहं अॻु में जेको बचल मुग़ल जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे प्रेस क्लब हाला में, उन लाइ जे हिसाब सां असां इहो अॼु प्रोग्राम रखियो आहे। असांजो हिकिड़ो अॻु में बि मूं ज़िले सदर जी हैसियत सां पहिरें ॾींहुं फेसबुक ते सरवरी तंज़ीम जे हिसाब सां मूं पंहिंजो जेको मौक़ुफ़ ॾिनूं। अॼु वरी असां सभु दोस्तनि हिते तालके खिपरे वारनि गॾिजी जेको असां रखियो आहे इहो प्रोग्राम। ऐं जेको आहे बचल मुग़ल असांजे सरवरी तंज़ीम जा जेके चेयरमैन आहिनि क़िबला मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहब, उन लाइ जेको आहे कुझु उन जेको ॻाल्हायो उन बग़ैर सोचे सम्झे ॻाल्हायो ऐं हिकिड़ो माण्हू जेको चरियो जीअं ॻाल्हाईंदो आहे ओड़े हिसाब सां हुन इहो बि चयो त बाबा आऊं जेको आहे ख़ुदिकुशी करियां थो ऐं मुंहिंजे लाइ मसइला आहिनि, उन हिसाब सां आऊं जेको आहे पंहिंजे पाण खे मारियां थो ऐं इन जो जेको आहे इहो त को तरीक़ो कोन थियो। का अहिड़ी ॻाल्हि को मसइलो हुजे हा त उते रूबरू ॻाल्हायां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।